ओम शांति। अजय जी मुले तारीख है 22/2023। मीठा मीठा बाप तारा चवंदा मीठे मीठे बार दिल सां बाबा बचंदा रहो त अपार ख़ुशी में रहंदा। इहा मुख सां चइण जी ॻाल्हि न आहे। अंदर में सिमरन हलंदो रहे त सभु कल कलेश मिटी वेंदा। कृष्णा कई बार चईंदा आहिनि बाबा मुंहिंजो मन मुंझंदो आहे, उलझन रहंदी आहे, त बाबा उन्हनि खे कहिड़ी शिक्षा ॾींदा आहिनि ख़ुशी में बाबा उन्हनि खे कहिड़ी शिक्षा ॾींदे हुए ख़ुशी में रहण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। उत्तर आहे बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हां इहे शब्द ई रॉन्ग था चओ। मन मुंझंदो आहे इहा कहण ई ग़लति आहे। बाप सां बुद्धि योग टुटंदो आहे तॾहिं बुद्धि भटकदी वञे, उदासी अची वेंदी आहे। इन करे बाबा युक्ति ॿुधाईंदा आहिनि पंहिंजो चार्ट रखो, अंदर में बाबा बाबा सिमरन कंदा रहो। हर कदम में श्रीमत ते हलो त उलझन समाप्त थी वेंदी। गीता बनवारी रे जीअण जो सहारो तव्हां। ओम शांति। निराकार भगवान वाच्य निराकार ॿारनि प्रति निराकार भगवान वाच्य कीअं द्वारा हिन लोन वधे हुए तन द्वारा समझायो आहे न। निराकार परम पिता परमात्मा जो कोई शारीरिक नाम न आहे। बाक़ी जो भी मनुष्य मात्र आहिनि उन्हनि जो शारीरिक नाम हूंदो आहे, उन्हनि खे नाम सां सॾु कबो आहे। हिते पोइ निराकार बाप निराकार ॿारनि खे चईंदा आहिनि कि हिन शरीर खे भुलिजी वञो। तव्हां आत्मा आहिनि कि इहो शरीर छॾे मूं वटि अचिणो आहे न। हाणे तव्हांखे हिन मृत्यु लोक में जनम न वठिणो आहे। उहा लौकिक माँ बाप शारीरिक संबंध में लाहींदा आहिनि, ये तव्हांजो फलानो आहे, ये तव्हांजो फलानो आहे। ऐं पारलौकिक बाप चईंदा आहिनि कि असां निराकार आहियूं, जंहिंखे परम पिता परमात्मा चइबो आहे। तव्हां बि निराकार आत्मा आहियो। हिन शरीर जो आधार वठो, तव्हांजो पंहिंजो शरीर न आहे। असांजो इहो शरीर उदार बाबा चईंदा आहिनि कि मां त तव्हां बि निराकार आत्मा आहे, मां बि निराकार। मां हिन शरीर जो आधार वठो आहे। तव्हांजो पंहिंजो शरीर आहे, सॉरी बाबा चईंदा आहिनि तव्हांजो पंहिंजो शरीर आहे, मुंहिंजो न आहे। मां इहो शरीर उधार वरितो आहे। हाणे तव्हां मुंहिंजे बाप खे यादि करो। मां त आत्माउनि जो निराकार बाबा आहियां। बाबा बाबा अक्षर चओ। कॾहिं कॾहिं कोई ॿार चईंदा आहिनि असांजो मन मुंझंदो आहे, मन खे ख़ुशी न आहे। अरे मन अक्षर छो था चओ? बाबा असांखे छो भुलिजी वेंदो आहे? बाबा असांखे भुलिजंदो आहे तॾहिं सभु कुझु थींदो आहे। बाबा जो असांखे स्वर्ग जो लाइक़ थो ठाहे, उनखे असां छो भुलिजी वेंदा आहियूं? शरीर जो भान सॼे देही अभिमानी ठहो। बाबा चईंदा आहिनि हाणे तव्हांखे वापसि हलणो आहे न, मूंखे यादि करो। निराकार बाबा निराकार आत्माउनि खे चईंदो आहे न। बाबा बाबा चईंदा रहो। इहे बाप ऐं माता पोइ गुप्त आहिनि। फादर सां गॾु माता त ज़रूर खपे न। दुनिया में कोई खे पतो न आहे कि बाप इन्हनि जे द्वारा मुख वंशावली ठाहींदो आहे, तॾहिं उन्हनि खे फादर चइबो आहे न। पोइ मदर काथे आहे? भई भॻवान खे त भॻवान ई चऊं, पोइ भॻवान खे माता पिता छो था चऊं? विदेश वारा भॻवान खे बाप छो चईंदा आहिनि? या त सिर्फ़ु भॻवान ई चओ न, पोइ इहा माँ बाप काथां आहे? त अगरि बाप आहे त मां बि हूंदी। जगदम्बा खे न चईंदासीं। जगदम्बा त निमित आहे न संभालण जे लाइ। छो जी ये मेल हुजण जे कारण संभाले न सघंदा आहिनि, इन करे जगदम्बा खे मुक़ररु रखियो आहे बाबा। जगदम्बा मम्मा खे असां मम्मा जीअं दुनिया वारा जो माता पिता चईंदा आहिनि न, त असां जगत हुनमें माता ब्रह्मा मां आहे, जगदम्बा न आहे। जगदम्बा खे त मम्मा खे त बाबा
मम्मा शो ॾाढे छोजी ब्रह्मा बाबा जो पुरुष जो चोलो हुयो, माताएं जाती हुई तो उन्हनि खे संभाले के उन्हनि जी बि मां ये ब्रह्मा मां आहे न, ये असांजी वॾी मां आहे न, ये सभु आहे ब्रह्मा कुमार कुमारियूं। वो चईंदा आहिनि माता पिता त ये बाप वेही सम्झाईंदो आहे, ये कोई साधु संत जो कमु न आहे। बाबा चईंदा आहिनि ये कोई साधु संत जो कमु न आहे, ये त शिव बाबा जो कमु आहे न। निराकार बाप जो बाप स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि न, माया रावण नर्क ठाहिण लॻी पई आहे, माया रावण नर्क ठाहिण लॻी पई आहे। बाबा स्वर्ग जी स्थापना करनि था, माया रावण नर्क ठाहे थी न। बाप सुख ॾींदा आहिनि, माया दुख ॾींदी आहे। इहा आहे सुख दुख जो खेल। ऐं भारत जे लाइ भारत हीरे जहिड़ो हुयो, हाणे कौड़ी जहिड़ो थी वियो आहे। भारत में पवित्र ग्रस्त धर्म हुयो, जंहिंजा चित्र बि आहिनि न, लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, परंतु उहो कॾहिं स्थापन थियो इहा कोई बि न ॼाणदा आहिनि। कल्प जी आयु लाखों वर्ष थिए छॾी अथनि। तव्हां ॿारनि खे सम्झायो आहे 5000 वर्ष पहिरियों हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। पोइ लक्ष्मी नारायण जी फर्स्ट सेकेंड थर्ड हलंदा आहिनि, 8 गद्दियूं हलंदियूं आहिनि। बाबा चवनि था लक्ष्मी नारायण द 1 2 3 ये 8 गद्दियूं हलंदियूं आहिनि। पोइ चंद्रवंशी में 12 हलंदियूं आहिनि। डिनाइस्टी हूंदी आहे न, मुगलनि जी डिनाइस्टी, सिखनि जी डिनाइस्टी। ॿारनि खे सम्झाइबो आहे 5000 वर्ष पहिरियों भारत में कोई लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी गवर्नमेंट हुई न, उहा बाप ई ठाहींदा आहिनि। भारतवासी मांगदा बि इहे ई आहे न, हाणे त राजे ई आहे न किंग आहे न क्वीन। इहा आहे प्रजा जो प्रजा ते राज्य, क्षण भंगुर जो आहे न, हिन में कोई सुख न आहे। जेतिरो समय पास थींदो आहे दुख जास्ती थींदो वेंदो आहे। इनखे मृग तृष्णा समान सुख चइबो आहे न। शास्त्रनि में द्रौपदी ऐं दुर्योधन जो हिकु मिसाल बि आहे न। शास्त्रनि में ये जो मृग तृष्णा समान आहे न, कि दुर्योधन आयो हुयो मिलण, पोइ द्रौपदी सां हुते कोई चीज चई त लॻे ये पाणी आहे त सनानु करण हली, पर वो पानी न हुयो, पत्थर हुयो। त बाबा चवनि था हिनजे ये मृग तृष्णा समान सुख मतलब दिखाए में ॾे तो लेकिन वो सुख आहे ई न। ये जेकी कहानी हिनते ठहियल आहे वास्तव में ईअं न आहे। सभु ॻाल्हियूं बाप वेही ॿुधाईंदा आहिनि। आई रुंड जे पाणी निकिती, मरुस्थल, रुंड अर्थात रुंड्य अर्थात मरुस्थल। राज्य मिलियो आहे त ॿियो ई दुख थींदो रहंदो आहे। ब्रिटिश गवर्नमेंट सां गॾु एतिरो दुख न हुयो, ॾाढी सुस्ताई हुई। हाणे त हर चीज केतिरी महांगी थी वई आहे न, फेमिन, अकाल, मूसलधार बरसात, अर्थक्वेक आदि सभु साम्हूं ईंदा रहंदा आहिनि। मनुष्य पाणी जे लाइ हैरान थींदो रहंदो आहे न। हाणे तव्हां ॿार पंहिंजो तन मन धन भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा में स्वाहा कंदा आहियो न। बाप खे मदद कंदा आहियो। बाप वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी, 1 गवर्नमेंट, 1 राज्य स्थापना कंदा आहिनि न। असां बाप खे स्वर्ग जी दुनिया स्थापन करण में मदद था करूं। असां तन मन धन भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा में स्वाहा कयो आहे। बाप वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी, 1 गवर्नमेंट, 1 राज्य स्थापना कंदा आहिनि। हाहाकार खां पोइ जय जयकार थियणो आहे। जो विनाश जो साक्षात्कार थिए उहो प्रैक्टिकल में न अखियुनि सां ॾिसणो आहे न असांखे। त बाप बि सम्झाईंदा आहिनि त पंहिंजे खे आत्मा सम्झो। बाबा जा ॿार आहिनि, बाबा बाबा चईंदा रहो। मन मुंझंदो आहे, मन में ख़ुशी न आहे, ये मन अक्षर कढी छॾियो। बाबा चवनि था बाबा बाबा खे यादि न कंदा त पोइ ख़ुशी कीअं थींदी। बाबा बाबा चईंदा रहो मन मुंझंदो आहे, मन में ख़ुशी न आहे, ये मन अक्षर कढी ॾियो।
बाबा खे यादि न कंदव त पोइ ख़ुशी कीअं थींदी। पंहिंजे पाण खे न ॼाणण जे कारण ई दुखी थींदा आहियूं। तव्हां मन अक्षर छो चईंदा आहियो? अरे तव्हांखे बाप यादि न पईंदो आहे, बाप खे भुलिजी वेंदा आहियो न। लौकिक बाप जे लाइ कॾहिं चईंदा छा असांखे यादि न पईंदो? नंढा ॿार खे बि सेखारिबो आहे, इहे माउ बाप आहे, इहे बेहद जो बाप चईंदो आहे मूंखे यादि करो त मां तव्हांखे स्वर्ग में वठी वेंदमि। बाबा ॾिसो छा केतिरे चए थो मूंखे यादि करो त मां तव्हांखे स्वर्ग में वठी वेंदमि। सिर्फ़ बाबा जो ठहिणो आहे न। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजे मथे हलंदा रहो। बाबा खे यादि कंदासीं त बाबा जो संग जो रंग लॻंदो त ऑटोमेटिकली असांजा स्वभाव संस्कार बाबा जहिड़ा थी वेंदा न। बाबा जे मथे हलंदासीं न। बाप खे त पोता मेल बि ॿुधाइणो पए न। बाप खे पंहिंजे ॿारनि जो पतो रहंदो आहे कि केतिरी कमाई कंदा आहिनि, पतो रहंदो आहे न। बाबा प्रश्न पुछनि त बाप खे जॾहिं ॿुधाईंदा तॾहिं त पतो पए। बाप त झटि ॿुधाईंदा आहिनि तव्हांखे वैकुंठ जो मालिक ठाहियां थो। बाबा चईंदा आहिनि मां त दाता आहियां न, तव्हांखे ॾियण लाइ आयो आहियां। तव्हां पोइ पंहिंजो सभु कुझु सफल करण वारा आहियो न। हिन करे भविष्य जे लाइ हाणे ठाहिणो जो जेतिरो सफल कंदा उन्हनि जी ओतिरी वॾी वैकुंठ जी बादशाही मिलंदी। लेन देन जो हिसाब आहे न, एक्सचेंज कंदा आहिनि न। बाबा चवंदा आहिनि पुराणे जे बदिले सभु असांखे नयो ॾींदा। जो जेतिरो सफल कंदा उन्हनि खे ओतिरी वॾी वैकुंठ जी बादशाही बि मिलंदी। लेन देन जो हिसाब आहे न, एक्सचेंज कंदा आहिनि न। पुराणे जे बदिले सभु नयो ॾींदा आहिनि बाबा। इहे त फर्स्ट क्लास ग्राहक आहे न बाबा। हिकु हथ सां ॾियो ॿिए हथ सां वठो। बाबा चवंदा आहिनि इहे त फर्स्ट क्लास ग्राहक आहे। केरु ग्राहक आहे? पुराणे जे बदिले सभु असांखे नयो थो ॾिए त इहे त फर्स्ट क्लास ग्राहक आहे। हिकु हथ ॾियो ॿिए हथ वठो। हिकु कहावत आहे न सुबुह जो साईं बाप त हिकदमि विश्व जो मालिक ठाहींदो। बाबा चवंदा आहिनि मूंखे पुराणो ॾियो त मां तव्हांखे विश्व जो मालिक थो ठाहियां। त बाबा ॾिसो असांखे केॾी सस्ते में सौदो थो करे न। बाप चवंदा आहिनि सभु कुझु धन माल आदि दूर में मिली वेंदो, हिनखे छॾो। देर सहित देर सभी संबंधनि खे भूलो, पंहिंजे खे ट्रस्टी सम्झो। बाबा चवनि था ये सभु ईश्वर जो ॾिनल आहे न, उनजो ई आहे। बाक़ी शरीर निर्वाह अर्थ कर्म त करणो ई आहे न। बाबा चवनि था शरीर निर्वाह अर्थ कर्म त करणो ई आहे। ये सभु ईश्वर जो ॾिनल आहे। ट्रस्टी थी करे संभालणो त न। ईश्वर जो ॾिनल आहे, ईश्वर जो आहे, हिनजो मतिलबु थोड़ी ईश्वर ई सभु कंदो। उहो असांखां कराईंदो छो जी बाबा खे शरीर न आहे न। उहो असांखे पंहिंजो हैंड ठाहींदो। त बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त असांखे बाबा चवंदा आहिनि आत्म अभिमानी स्थिति में स्थिति करे कर्म करो त तव्हांखे कॾहिं थकावट न थींदी। छो जी डबल बाबा जी शक्ति मिलंदी आहे न। बाप दादा आहे त ॿियो ई बाप दादा बि ॾींदी। बाबा खे मालूम हूंदो आहे त राय ॾींदा रहंदा आहिनि। चईंदा आहिनि बाबा मोटर वठां, अच्छा पैसा आहिनि त भर मोटर वठो, मकान ठाहियो, अच्छा भर ठाहियो, राय ॾींदा रहंदा आहिनि। पैसा आहे त खूब मकान ठाहियो, एरोप्लेन में घुमो, बस सुख वठो। ॿारनि खे ई मत ॾींदा आहिनि न। कन्या जी शादी जे लाइ पुछंदा आहिनि। अगरि ज्ञान में न हली सघंदी आहे त भल करायो। बाप ब्रह्मा हमेशह ब्रह्मा बाबा हमेशा राइट डायरेक्शन ॾींदा आहिनि। अगरि ब्रह्मा बाबा द्वारा रॉन्ग डायरेक्शन आहे त रिस्पॉन्सिबल पोइ शिव बाबा जी थी वेंदी आहे। रिस्पॉन्सिबिलिटी शिव बाबा जी थी वेंदी आहे। उहो त पोइ धर्मराज बि आहे न। इहे कोई कॉमन सत्संग न आहे। गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे न। बाबा राय ॾींदा आहिनि ॿार स्वर्ग जा मालिक ठहो, श्रीमत ते हलो, देही अभिमानी ठहो। हुतां जे नाम बि केतिरा सुंदर हूंदा आहिनि न।
बस करमल आदि नाम हुते हूंदा न, हुते त रामचंद्र कृष्णचंद्र आदि नाम हूंदा आहिनि। श्री जो टाइटल बि मिलंदो आहे, श्री जी श्रेष्ठ आहियूं न, हिते त कुत्ता ॿिली सभिनि खे श्री जो टाइटल ॾेई छॾंदा आहिनि। त बात सम्झाईंदा आहिनि, पुराणी थी दुनिया इहे सभु ख़तम थी वेंदो। हाणे त मुंहिंजी मथे हलो, श्रीमद भगवत गीता आहे मुख्य, बाक़ी वेद शास्त्र आदि त अनेक आहिनि, उनमें बि मुख्य कहिड़ा? गीता। बाप ब्राह्मण देवता क्षत्रिय टिनि धर्मनि जी स्थापना कंदा आहिनि, पोइ इब्राहिम पंहिंजो धर्म स्थापन कंदो आहे, उन्हनि जो शास्त्र फलानो आहे। अच्छा, वेद के धर्म जो शास्त्र कुछ भी पतो न आहे, संन्यास धर्म जो शास्त्र कोई वेद न आहे। अगर वेद शास्त्र आहे त उहो ई पढ़नि, तो गीता छो ठाहिनि? अगर वेद शास्त्र आहे त उहो ई पढ़नि न। क्रिश्चन माण्हू सियाना आहिनि, ॿिया धर्म जो शास्त्र कॾहिं न वठंदा, छोकी गीता त आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र आहे न। त अगर सन्यासियुनि जो वेद ई शास्त्र आहे त गीता छो था खणनि? बाबा चवंदा आहिनि क्रिश्चन माण्हू ॿियनि जो शास्त्र न खणंदा आहिनि, भारतवासी त सभिनि खे गुरु कंदा रहंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा हुया जॾहिं कोई 4-5 इकट्ठा अचनि त हर हिक खे अलॻि अलॻि सम्झाइणो खपे। जे पहिरियों त अलॻि अलॻि वेही करे सम्झाईंदा आहियो न, या हाणे बि सम्झाईंदा त उन्हनि जी नब्ज़ जो पतो पवंदो, फॉर्म भराइणो आहे, छोकी हर हिक जी बीमारी अलॻि अलॻि आहे न। वेद माण्हू हिक हिक खे सॾी करे नब्ज़ ॾिसी करे दवा ॾींदा आहिनि। निश्चय करणो आहे असां आत्मा आहियूं, आत्मा ई ॿुधंदी आहे न, आत्मा ई पतित ठाहींदी आहे। आत्मा खे निर्लेप चइनि, इहा त कूड़ ॻाल्हि आहे। आत्मा जहिड़ो कर्म कंदी आहे ओड़ो हुनखे फल मिलंदो आहे। चईंदा आहिनि न हिननि जे कर्म अहिड़ा कयल आहिनि। हाणे बाबा असांखे कर्म अहिड़ा सुठा सिखलाईंदो आहे त 21 जन्म सां सुखी रहंदा आहिनि। कर्मनि जी गति आहे न, सत्युग में त कर्म अकर्म थी वेंदो आहे न, विकर्म थींदो न आहे। विकर्म कराइण वारी माया ही न हूंदी आहे, उते राजधानी स्थापना थींदी आहे त ज़रूर तव्हां वरितो त पाईंदव न। कर्मातीत अवस्था खे पाइणो आहे न। बाबा चवनि था जन्म जन्मांतर जे पाप सिर ते आहिनि। गंगा स्नान व जप तप आदि करण सां विक्रम विनाश न थी सघंदा आहिनि। बाबा चवनि था कर्मातीत अवस्था त पाइणी आहे, राजधानी स्थापना ॾियणी आहे त सभिनि खे वर्षो पाइणो ई आहे। जन्म जन्मांतर जे पापन जो बोझ जो सिर ते आहे, वो गंगा स्नान व जप तप आदि सां करण सां थोरी निकिरंदा। विक्रम विनाश न थींदा। विक्रम विनाश योगिनी साईं थींदा आहिनि। अंत में सभिनि जो हिसाब किताब चुकतो थींदो नंबरवार। सभिनि जो हिसाब किताब चुकतो थींदो नंबरवार। चुकतो न थींदो त सजा खाइणी पवंदी। अंत में सभिनि जो हिसाब किताब चुकतो थियणो नंबरवार। चुकतो न थींदो त सजा खाइणी पवंदी। चुकतो करणो आहे बाप जी यादि सां। यादि न कंदा आहिनि तॾहिं आत्मा मुरझाइजी। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि न कंदा त माया वार कंदी। जेतिरो थी सघे यादि करो, कम से कम 8 घंटा ते यादि रहंदा त मूं वटि अची वेंदा। 8 घंटा यादि रहंदी, सॉरी, त तव्हां पास थींदो। पास थींदासीं असां बाप जी यादि में शरीर छॾंदासीं, बाबा सां गॾु वेंदासीं। त चार्ज रखो। तूफान तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि न कंदा आहियो। ॻाईंदा बि आहिनि सिमर सिमर सुख पायो। अंदरि सिमरणो आहे न, चुप रहणो आहे। ॿाहिरि राम राम व शिव शिव न चइणो। स्मृति सां यादि करणो भी मां आत्मा आहियां, बाबा जी संतान, बाबा मूंसां गॾु आहे। बुद्धि योग लॻाइणो, मुख सां न चइणो, मन में बि शिव 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 न चइणो, बुद्धि सां यादि करणो।
यादि सां तव्हांजा कल कलेश मिटी वेंदा, तव्हां निरोगी थी वेंदव। सिधी ॻाल्हि आहे न, बाप खे भुलजण सां ई माया जो थप्पड़ लॻंदो आहे न। बाप चईंदा आहिनि रहो भल ग्रस्त व्यवहार में, कदम कदम बाबा सां राय पुछंदा रहो, काथे पाप जो कम न थी वञे। कन्या ज्ञान में नथी अचे त हुनखे ॾियणो थी पए। ॿार अगरि पवित्र न रही सघे त पंहिंजो कमाए सघंदो आहे न, उहो वञी करे शादी करे। कई पोइ बाप जी मिल्कियत ते ॾाढो झगड़ा कंदा आहिनि, पूरो समाचार न ॾींदा आहिनि, उहो थिया सौतेला। मातेला ज़रूर ॿुधाईंदा। बाबा चवंदा आहिनि असांखे बाबा जो मातेलो ॿार ठाहिणो आहे न। बाप खे समाचार न ॾींदव त बाबा कीअं ॼाणनि। सौतेला ॿार समाचार न ॾींदा आहिनि त लड़ाई झगड़ो कंदा रहंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि ॾिसो ज्ञान में हलनि था त बि लड़नि था। तव्हांजो चहिरो सदा हर्षितमुख हूंदो, तॾहिं ई हुते बि सदा हर्षितमुख रहंदव। बिरला मंदिर में लक्ष्मी नारायण जो केतिरो फर्स्ट क्लास चित्र आहिनि, परंतु ॼाणदा आहिनि कि कॾहिं थी करे विया। हाणे उहो भारत जो राज्य काॾे वियो, तव्हां वञी करे सम्झाए सघंदा आहियो। पहिरियों हुया सतो प्रधान अव्यभिचारी भक्ति, पहिरियों हुई द्वापर युग में, पोइ व्यभिचारी रजो तमो में अची वञा। ॾिसो हाणे बाबा स्वर्ग जी ॻाल्हियूं था ॿुधाइनि कि हिन दुनिया में असांखे सदा हर्षित मुख रहणो आहे, लक्ष्मी नारायण जहिड़ो मुखड़ो हुजणु खपे। हाणे बाबा चवनि था कि संगम युग ते माण्हुनि खे ॿुधायो कि हुननि जो राज्य काॾे वियो। हाणे बाबा द्वापर में अची विया कि पहिरियों हिते सतो प्रधान अव्यभिचारी भक्ति। ये असांखे बाबा पूरे चक्कर घुमाईंदो आहे न। मुरली में असां पूरे चक्कर में टिनी लोकनि में घुमंदा आहियूं। त मुरली शांति सां ध्यान सां ॿुधण मतिलब टिनी लोकनि ऐं चइनिनि ई युग में घुमण। त मुरली ॿुधो त हीअं ॿुधजो कि बाबा हाणे असांखे घुमाइण वठी थो हले। असां बाबा सां गॾु घुमूं था, कॾहिं परमधाम में, कॾहिं सतयुग में, कॾहिं द्वापर में, कॾहिं असां सूक्ष्म वतन में आहियूं, कॾहिं संगम युग में बाबा खां ॻाल्हियूं था ॿुधूं। त अॻियां त परमधाम परमात्मा खे बेअंत चईंदा हुया, हाणे चईंदा आहिनि सभई ईश्वर ई ईश्वर। त पहिरियों सतो प्रधान भक्ति त बि चईंदा हुया थी, हाणे त चईंदा आहिनि त बेअंत चइण बि भगवान जो त सागर आहे न। बाबा चईंदा आहिनि कि पहिरियों त चलो वरी बि चईंदा बेअंत आहे, हाणे त चईंदा आहिनि सभिनि में ईश्वर आहे। इनखे तमो प्रधान बुद्धि चइबो आहे न। त ईअं न चइणो खपे कि असांजो मन न लॻंदो आहे। हाणे बाबा मन बुद्धि आत्मा ते अची ये तव्हां छा चईंदा, बाप खे भुलजण सां ई हाल थींदो आहे न। बाप खे यादि करो त ख़ुशी जो पारो चढ़ी वेंदो। बाप खे यादि करण सां ई वॾे ते वॾी कमाई आहे। सॼी राति बाप खे यादि करो, निंड खे जीतण वारा ठहो। ॻाईंदा बि आहे न बलियारी वञा। हाणे चईंदा आहिनि मां आयो त मामिकम यादि करो। हाणे बाप ऐं ॿार ॻाल्हाइनि था, बाबा ॿारनि सां ॻाल्हाए थो। मुंहिंजी आत्मा खे बाप, मुंहिंजी आत्मा जो बाप आहे, उन्हनि खे यादि करणो आहे। इन्हनि सां ममत्व मिटी वञणो खपे। नष्ट मोह ठही हिक सां गॾु बुद्धि लॻाइणी आहे त पक्का थी वेंदो। मूंखे हाणे नए घर वञणो आहे न। बाबा चवनि था हाणे हिन सां ममत्व मिटी वञणो खपे। बाबा खे यादि करो, बाक़ी सभिनि सां ममत्व मिटी वञे। नष्ट मोह ठही हिक सां गॾु बुद्धि लॻाइणी आहे असांखे बाबा सां, त पक्को थी वेंदो। मूंखे हाणे नए घर वञणो आहे, पुराणे घर सां छा ममत्व रखूं। नयो मकान ठहींदो आहे त पोइ पुराणे सां दिलि हटी वेंदी आहे न। बाप चईंदा आहिनि जीअं सही सभु कुझु पुराणो आहे।
हाणे बाप ऐं वर्ष खे यादि करो। हिन पढ़ाई सां असां प्रिंस प्रिंसेस वञी करे ठहींदासीं सतयुग में। सेकेंड में बाबा प्रत्यक्ष फल ॾींदा आहिनि। ये प्रिंस प्रिंसेस थियण जो कॉलेज आहे। प्रिंस प्रिंसेस जो कॉलेज न आहे, प्रिंस प्रिंसेस थियण जो कॉलेज आहे। प्रिंस प्रिंसेस जी पढ़ाई त उते थींदी बाबती न भाषा त सिखंदा। हिते असां प्रिंस प्रिंसेस थियण जी पढ़ाई करूं था। पोइ प्रिंस खां पोइ महाराजा त ज़रूर ठहींदासीं न। प्रिंस खां पोइ असां सतयुग में पहिरियों प्रिंस ठहींदासीं, पोइ महाराजा महारानी ठहींदासीं। अच्छा मीठी मीठी अच्छा बाप दादा ऐं मीठी मीठी मम्मा जो स्किन ते ॿारनि खे यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभेई रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि, मिठी मिठी मम्मा खे बाप दादा ऐं मिठी मिठी मम्मा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार भारत के स्वर्ग ठाहिण जी सेवा में पंहिंजो तन मन धन सभु स्वाहा करणो। बाप खे पूरो पूरो बाप जो पूरो पूरो मददगार ठहिणो। हिते ॿियो आहे, हिते हर्षित मुख रहणो, कहिड़ी बि ॻाल्हि में मुरझाइणो न आहे। बाप जी यादि सां सभु कल कलेश मिटाए ॾियणा आहे। बाप जी यादि में रही सभु कल कलेश मिटाए ॾियणो। वरदान अथॉरिटी जे आसन ते स्थित रही सहज योगी जीवन जो अनुभव करण वारा महान आत्मा ठहो। जे स्पीकर जी सीट सहज ई वठी वठंदा आहियो, ये सर्व अनुभवनि जी अथॉरिटी जो आसन वठो। अथॉरिटी जे आसन ते सदा स्थित रहो त सहज योगी सदा जा योगी स्वतः योगी ठही वेंदो। सहज योगी सदा जा योगी ऐं स्वतः योगी ठही वेंदो। अहिड़ी अथॉरिटी वारनि जे अॻियां माया झुकंदी न कि झुकाईंदी। जेके हर हिक ॻाल्हि जो अनुभव थी वेंदो न, उहा अथॉरिटी जे आसन ते स्थित थी करे सदा सहज रीति बाबा खे यादि कंदा रहंदा, सदा ही यादि कंदा रहंदा ऐं स्वतः ई उन्हनि खे यादि ईंदी वेंदी। उन्हनि जे अॻियां माया झुकंदी। जीअं हद जी अथॉरिटी वारा विशेष व्यक्तियुनि जे आगे सभु झुकंदा आहिनि, अथॉरिटी जी महानता सभिनि खे झुकाईंदी आहे। ईअं ई तव्हां महान आत्माऊं अनुभवनि जी अथॉरिटी में रहो त सभु आपे ई झुकी वेंदो। स्लोगन आहे, सदा खुश रहणो आहे, खुशी जो खजानो बांटणो आहे, सभिनि में खुशी जी लहर फैलाइणी आहे। असांखे सदा खुश बि रहणो आहे, खुशी जो खजानो बि बांटणो आहे और सभिनि में खुशी जी लहर भी असांखे फैलाइणी आहे। यही श्रेष्ठ सेवा है न। सदा खुश रहे, सदा खुशी जो खजानो बांटण। कोई भी खुशी जी ॻाल्हि हुजे उहे ध्यान में रखो, हिक ॿिए खे ॿुधायो ताकि सभिनि में खुशी जी लहरियूं फैलदी रहनि। ओम शांति। बाबा खे यादि करो।